أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقالت اليهود والنصارى نحن أبناء الله وأحباؤه قل فلم يعذبكم بذنوبكم بل أنتم بشر ممن خلق يغفر لمن يشاء ويعذب من يشاء ولله ملك السماوات والأرض وما بينهما وإليه المصير. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला ईसाइन जे कुफरिया मज़हब जो रद्द बयान फरमायो हो जो हू चवंदा हुआ त ईसा अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह ख़ुदि ख़ुदा आहे। अवल खां अज़ल खां ई अल्लाह हुयो, नऊज़ बिल्लाह ख़ुदा हो। पर हाणे अम्मा मरियम जे पेट मां इंसानियत जे ईसा अलैहिस्सलाम जे मसीह जे रूप में आयो आहे, बाक़ी अज़ल खां ख़ुदा हो। अल्लाह तबारक व तआला हुन जो रद्द बयान फरमाए छॾियो। हाणे अॼोकनि आयतुनि में वरी यहूदनि ऐं नसारनि जे उन इहा हिकु ॿी ॻाल्हि जो रद्द बयान कयो वियो आहे जेके हू चवंदा हुआ, जीअं अल्लाह तबारक व तआला वाज़े कंदे फरमायो वक़ालतिल यहूद वन्नसारा नहनु अब्नाउल्लाह व अहिब्बाउ। यहूदी ऐं नसरानी चवंदा हुआ त असां अल्लाह तबारक व तआला जा पुट आहियूं, व अहिब्बाउ ऐं महबूब आहियूं। अब ईअं छो था चओ भला त अल्लाह ताला जा पुट आहियो तव्हां या अल्लाह ताला जा महबूब आहियो? इन जे करे त असां सां आख़िरत कोन्हे, असां सां हिसाब किताब कोन्हे, असांजे लाइ जन्नत ई जन्नत आहे, असांजे लाइ जहन्नम कोन्हे। तव्हां मरंदव त जहन्नम में वेंदव, सज़ाऊं मिलंदियूं, असांजे लाइ कुझु कोन्हे छो त असां अल्लाह ताला जा वेझा 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 पुट आहियूं, वहिब्बाउ महबूब आहियूं, असांखे सज़ा लॻंदी ई कान। हुननि जो इहो नज़रियो हुयो जेको पंहिंजो पाण खे पाक साफ़ सम्झंदा हुआ ऐं पंहिंजो पाण खे जन्नती जन्नत जा हक़दार सम्झंदा हुआ। अल्लाह ताला जो नऊज़ बिल्लाह वेझो अज़ीज़ पुट जो रिश्तो साबित कंदा हुआ ऐं इन सां गॾोगॾु महबूब हुजण जो बि। औलाद में बि कॾहिं कॾहिं का औलाद कंहिं माण्हूअ खे मिठी न बि हूंदी आहे। मसलन कंहिं माण्हूअ खे जेकॾहिं ॿ शादियूं हुजनि, टे हुजनि, पोइ जेका घर वारी ॾिंगी हूंदी आहे, न वणंदी आहे, त हुनजो औलाद बि अक्सर करे जीअं दुनिया में ॾिठो वियो आहे न वणंदो आहे, त माना न अहिड़ी ॾिंगी आहे त पोइ हाणे औलाद बि हुनजो ओड़ो ई हूंदो। या ज़ाल मुड़ुस जो पाण में अणत बणत आहे त पोइ औलाद बि हुनजी उन अणत बणत जो शिकार थी वेंदी आहे। या वरी औलाद में कॾहिं ईअं हूंदो आहे भला हिकु ई घर वारी, पर के छोकिरा नाफ़रमान थींदा आहिनि त न वणंदा आहिनि, को फर्मा बरदार हूंदो आहे त वधीक मिठो थींदो आहे, त पोइ जेको मिठो हूंदो आहे हुनजे लाइ वधीक चाहत थी पवंदी आहे। पुट बि आहे ऐं दादलो बि आहे, मिठो बि आहे ऐं बेचयो बि न आहे। हीअ बि ईअं चई वठंदा हुआ त वक़ालतिल यहूद वन्नसारा नहनु अब्नाउल्लाह व अहिब्बाउ। चऊं त असां अल्लाह तबारक व तआला जा पुट बि आहियूं त महबूब बि आहियूं, ॿई शयूं आहिनि। पोइ अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, सोना नबीअनि खां पुछ त सही त कॾहिं भला कोई माण्हू मुहिब पंहिंजे महबूब खे सज़ा ॾींदो आहे छा? महबूब जी त हर ॻाल्हि हाणे जेका अणत बणत हुजे या हुनजी जेके अणांगियूं ॾुखियूं ॻाल्हियूं हुजनि बर्दाश्त कबियूं आहिनि। तव्हां जो चओ था त अल्लाह ताला जा असां महबूब आहियूं त पोइ अल्लाह ताला तव्हांखे वक़्फ़े वक़्फ़े सां सज़ाऊं छो ॾिनियूं आहिनि? अल्लाह ताला तव्हांखे अज़ाब छो कयो आहे? कहिड़ियूं असांखे सज़ाऊं मिलियूं आहिनि? असांखे त सज़ाऊं कोन मिलियूं आहिनि। अल्लाह ताला जा असां पुट आहियूं, महबूब आहियूं, असांखे सज़ा वरी कॾहिं ॾिनी? कोन ॾिनी अथई सज़ा। अल्लाह ताला फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछे न त सही, सोना नबी इहे जॾहिं नाफ़रमानी कंदा मूसा अलैहिस्सलाम जी
त पोइ उन्हनि खे असां सज़ा ॾिनीसीं त हिक ॿिए खे क़तल कयो, फ़क़्तुलू अनफुसकुम, हिक ॿिए खे क़तल कयो। पुछे न त इहा सज़ा कहिड़े ॾोह जे करे लॻी हव। हाणे मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत में गुनाह जी माफ़ी इसराइलिन ते इन तरह सां थींदी त हिक ॿिए खे क़तल कयो, जेके क़तल थी विया उन्हनि जी बि माफ़ी, पोइ जेके क़तल थियण खां बची विया उन्हनि जी बि माफ़ी। असां वारे तौबा वारो तरीक़ो कोन हो त कोई माण्हू गुनाह करे पोइ पंहिंजे मुंहं सां वेही अलाह ताला खे रोई करे बाॾाए बोकट करे दाऊं करे रब खे रिझाए, रब राज़ी थी वेंदो, मग़फ़िरत करण वारो बख़्शणहार ज़ात आहे। पर मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत में ईअं कोन हो। हाणे अलाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, पुछे न त सही त पोइ फलिमा युअज़्ज़िबुकुम बिज़ुनूबिकुम, तव्हांजे ॾोहनि जे करे तव्हां ते अज़ाब छो थियो, जो कॾहिं तव्हां हिक ॿिए खे क़तल पिया कयो, कॾहिं तव्हांजे नवूसत जे करे ॾोहनि जे करे तव्हांजे मथां ताउन जी बीमारी पई अचे, कॾहिं तव्हांजे मथां आसमानी अज़ाब पथरनि जो मींहुं पियो वसे, कॾहिं तव्हां जूं सूरतूं चहिरा मटिजी पिया वञनि, सूअर भोला ऐं बांदरनि जी तस्वीर पई ठही वञे, कॾहिं तव्हांजे मथां ज़ालिम तालूत जहिड़ो बादशाह मुसलत करे तव्हांजे हुकूमत खे ख़तमु कयो पियो वञे, कॾहिं तव्हांखे कैदी बणायो, कॾहिं तव्हांखे जलावतन कयो पियो वञे। हिन वक़्त ताईं तव्हांखे को पंहिंजो असुलु ठिकाणो कोन्हे को, जलावतनीअ वारी दरबदरीअ वारी ज़िंदगी गुज़ारींदा था वठो। पोइ भला कॾहिं कोई महबूब मुहिब पंहिंजे महबूब खे ईअं सज़ा ॾींदो आहे छा? कोई अबो पंहिंजे औलाद खे अहिड़ी सज़ा ॾींदो आहे छा? तव्हां जो चओ था त असां अलाह ताला जा पुट आहियूं ऐं अलाह ताला जा महबूब आहियूं, त पोइ अलाह ताला तव्हांखे सज़ा इहा छाजी ॾिनी? ॾोहनि जी सज़ा कीअं मिली? तंहिंमां मालूम थिए थो त तव्हां अलाह ताला जा महबूब न आहियो, न अलाह ताला जा पुट बि न आहियो। बल अंतुम बशरुम मिम्मन ख़लक़, बल्कि तव्हां त इंसान आहियो, बशर आहियो, उन्हनि माण्हुनि मां हिकिड़ा माण्हू ई आहियो तव्हां बि जिन माण्हुनि खे ख़ुदा ख़लकियो आहे, जिन खे ख़ुदा पैदा कयो आहे। ख़ुदा जे मख़लूक मां हिकिड़ी मख़लूक इंसान जी आहियो तव्हां, ॿियो छा आहियो? काई ख़ासि तव्हां में का ख़ुसूसियत कान्हे का जो चओ था अलाह ताला जा असां औलाद आहियूं या महबूब आहियूं, काई ख़ुसूसियत कान्हे तव्हां में। इंसान आहियो, ख़ुदा जे मख़लूक मां हिकिड़ी मख़लूक आहियो, बसि। यग़फ़िरु लिमन यशा व युअज़्ज़िबु मन यशा, उहो एॾो बेनियाज़ बादशाह आहे, ॾोहनि ऐं ख़ताउनि जे करे सज़ा ॾे त बि हुनजी मर्ज़ी, माफ़ करे त बि हुनजी मर्ज़ी। तव्हांखे त सज़ाऊं ॾिनियूं अथई। वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि वमा बैनहुमा व इलैहिल मसीर। अल्लाह तबारक व तआला फरमायो, ज़मीन ऐं आसमान जी ऐं हुनजे विच में जो कुझु आहे हुनजी बादशाही त मुंहिंजी आहे। पोइ मुंहिंजी बादशाही आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जीअं चाहियां तीअं कयां। ॾोहरनि खे सज़ा ॾियां त बि मुंहिंजी मर्ज़ी, माफ़ कयां त बि मुंहिंजी मर्ज़ी। सज़ा में कंहिंखे थोरो सटको ॾियां, थोरी सज़ा ॾियां, बाक़ी दरगुज़र करे वञांसि त बि मुंहिंजी मर्ज़ी, कंहिंखे हद खां वधीक ॾेई छॾियां त बि मुंहिंजी मर्ज़ी। पर अहिड़ी नाइंसाफ़ी कंदो न आहियां जो कंहिंजो ॾोह वॾो हुजे सज़ा थोरी ॾियां ऐं कंहिंजो ॾोह नंढड़ो हुजे त सज़ा घणी ॾेई छॾियां, ईअं कंदो कोन आहियां। बसि मजमूई जुमिलो ॻाल्हायां, यग़फ़िरु लिमन यशा व युअज़्ज़िबु मन यशा। कंहिंखे उको मुको ॾोहारीअ खे माफ़ करे छॾियां त बि मुंहिंजी मर्ज़ी, कंहिंखे सज़ा ॾियां तोरे तके करे त बि मुंहिंजी मर्ज़ी। व इलैहिल मसीर। हिक न हिक ॾींहुं तव्हां मूं ॾांहुं ई था अचणा आहियो, मूं ॾे मोटंदव, हिसाब पाण चुकाए वठंदुसि। ॿी जॻह ते अलाह से फरमायो, फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून, पोइ तव्हांखे पाण ॿुधाईंदुसि त तव्हां कहिड़ा कहिड़ा अमल करे आहियो। फ़िलहाल हिन ॻाल्हियुनि खे छॾियो त तव्हां अलाह ताला जा पुट आहियो या अलाह ताला जा महबूब आहियो। हाणे हिन आयत जो ख़ुलासो इहो ज़ाहिरी तौर ते मालूम थी वियो त यहूदी जेको पंहिंजो पाण खे सज़ा खां माफ़ ऐं जहन्नम खां आज़ादु सम्झंदा हुआ, अलाह ताला जो पुट या महबूब सम्झंदा हुआ, अलाह से फरमायो मुंहिंजो कोई पुट कोई महबूब कोन्हे, सॼी दुनिया मुंहिंजी मख़लूक आहे, बसि मां पंहिंजे मख़लूकात सां जहिड़ो रवैयो चाहियां ओड़ो रखी सघां थो। ज़रे ज़रे ते मुंहिंजी हुकूमत ऐं हुक्मरानी आहे, कोई मुंहिंजो पुटु कोन्हे, कोई मुंहिंजो महबूब कोन्हे। हा, महबूब उहो थींदो आहे जेको मुंहिंजे हुक्म जी ताबेदारी कंदो आहे। उहे मुंहिंजा बाना महबूब थींदा आहिनि जेके मुंहिंजे नबीअ जी ताबेदारी कंदा। शर्त आहे मग़फ़िरत जे लाइ तौबा ताइब थिए। गुनाहगार माण्हू गुनाह करे विझंदो आहे, पोइ तौबा करे माफ़ी वठे, पोइ उनखे मां माफ़ कंदुसि, उनखे पंहिंजो महबूब बनाईंदुसि। मुंहिंजे नबीअ जी ताबेदारी करे, मुंहिंजे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे, मुंहिंजे अहकामनि जो पाबंद थी पए, उहो मुंहिंजो महबूब आहे। तव्हांजे चवण सां न आहियां। हाणे आयत जो ख़ुलासो ज़ाहिरी तौर ते मालूम थी पियो। गहरीअ नज़र सां ॾिसबो त अल्लाह तबारक व तआला वॾो सबक़ बयानु फरमायो आहे
त कोई कंहिंजो पुटु आहे सच पच में बि त बि इहो उनजे मग़फ़रत जे लाइ काफ़ी कोन्हे। कोई माण्हू चवे थो त मुंहिंजो पीउ जेको आहे न वॾो आयल इल्मु माण्हू आहे, हुनजे करे मूंसां रिआयत थींदी, या मुंहिंजो पीउ वॾो आलिम आहे, मुंहिंजो पीउ वॾो ऑफिसर आहे, मुंहिंजो पीउ वॾो सदर आहे, हिनजे करे मूंसां रिआयत थींदी। हा, दुनिया जा माण्हू लिहाज़ रखी सघनि था, रखियो बि वञे थो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मूं वटि खपंदा अमल, जंहिंजा अमल चङा हूंदा मूं वटि कामयाबी हुनजी थींदी। अमल चङा कोन हूंदसि त मां हुनजे पीउ या हुनजे ॾाॾे या हुनजे रिश्तेदार खे ख़ानदान जे लिहाज़ खे रखी करे मां हुनखे छॾे ॾियां, ईअं मूं वटि कोन रखो। मूं वटि खपंदा अमल, मूं वटि खपंदी इताअत। ऐं अल्लाह तबारक व तआला अहिड़ा मामला करे ॾेखारिया आहिनि। क़ुर पाक जे अंदरि हुननि जो बयान बि कयो आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम पैगंबर आहे, 950 साल उन रुगो तबलीग कई आहे, ॿी बक़ाया ज़िंदगी हुनजी अलॻि आहे। त नूह अलैहिस्सलाम जो पंहिंजो पुटु जॾहिं नाफ़रमान थी पियो ऐं अल्लाह तबारक व तआला नूह अलैहिस्सलाम जे क़ौम ते नाफ़रमाननि जे करे ॿोॾि जे अज़ाब जो फ़ैसिलो कयो ऐं नूह अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त ॿेड़ो ठाहे करे ताबेदारनि माण्हुनि खे पंहिंजे ॿेड़े में खणो, पंहिंजे घर वारनि खे बि खणो, वाइदो आहे तोखे तुंहिंजे घर वारनि खे सज़ा कोन ॾींदुसि। हाणे नूह अलैहिस्सलाम ॿेड़ो बिठायो, तयारु बि थी वियो, ॿोॾि बि अची वई, पाणी बि तनूर मां निकितो, ज़मीन जे सतह खे भरे ईअं मथे चढ़ंदो वियो, जबलनि जे चोटियुनि खे वञी पहुतो, ॿेड़ीअ में माण्हू बि ताबेदार सवार कयईं, ॿेड़ो बि हलणु लॻो। नूह अलैहिस्सलाम जो पुटु नथो चढ़े ॿेड़े में, सॾ थो करेसि अचु ॿेड़े में चढ़, चवे थो न मां हिन नूह जे जबल ते चढ़ी वेंदुसि। अड़े बाबा जबल तोखे कोन बचाईंदो, चए हा मां पाणी हेॾो मथे पुॼंदो छा जबल जी चोटीअ ते, मां हुते चढ़ी वेंदुसि, बची वेंदुसि, कोन बचणे, चढ़ ॿेड़े में, नथो चढ़े। पोइ हाणे पाणी नूह अलैहिस्सलाम जे साम्हूं ईअं चढ़ंदो थो वञे, हीउ बि पाणीअ खां बचण लाइ ॿेड़े जे हिन जबल जे चोटीअ ते चढ़ंदो थो वञे, पर जंहिं महिल ॾिठईं त हाणे पाणी बिल्कुलु चढ़ी जबल जे चोटीअ खे बि सर थो करे ऐं जंहिं महिल हुनखे गोता खाईंदे ॾिठईं तंहिं महिल चयईंसि मुंहिंजा रब साईं तो जो चयो त मां तुंहिंजे अहल वारनि खे सज़ा न ॾींदुसि, भई मुंहिंजे अहल मां आहे न। अल्लाह ताला फरमाए लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह, न आहे तुंहिंजे अहल मां। साईं मुंहिंजे अहल मां त आहे, मुंहिंजो बच्चो आहे। फरमाए लैस मिन अहलिक, मूं वटि अहल उहो शुमार थींदो जंहिंजो अमल सालिह हुजे, जेको तुंहिंजो ताबेदार हुजे। तुंहिंजो ताबेदार कोन्हे, भले तुंहिंजो बच्चो आहे, मां हुनखे तुंहिंजो बच्चो तुंहिंजो अहल शुमार न कंदुसि। फला तसअलनी मा लैस लक बिही इल्म, अहिड़े मामले जे बारे में मूंखां सुवाल न कजांइ जंहिंजी तोखे ख़बर न हुजे। इन्नी अइज़ुका अन तकून मिनल जाहिलीन, मां तोखे नसीहत थो कयां मतां तोखे बि हिननि बेख़बरनि मां करे छॾियां। एॾो वॾो दड़को ॾेई छॾियईंसि पैगंबर खे। हज़रत लूत अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पैगंबर आहे, हुनजी घरवारी हालांकि पैगंबर जी घरवारी आहे, पैगंबर खे जहिड़ी तहिड़ी घरवारी त ख़ुदा कोन परणाईंदो न, एॾी वॾी पाकदामन बि औरत हुई, पर क़ौम जेका नाफ़रमान हुई सिर्फ़ु उन्हनि नाफ़रमाननि सां उन ॻाल्हि में, नाफ़रमानीअ वारे ॻाल्हि में नरम रवैयो रखंदड़ हुई, बदकार बि न हुई। क़ौम सॼी जो मर्द सां पंहिंजी ख़्वाहिश पूरी कंदो हो लूती अमल में, त हीअ सिर्फ़ु उन्हनि ॻाल्हियुनि, उन्हनि क़ौम जे माण्हुनि सां उन्हनि ॻाल्हियुनि में ॿुधी करे ख़ुशि थींदी हुई, राज़ी रहंदी हुई बसि। न के हिन में अहिड़ो को फ़ेल कंदो हुयो, न के पाण बदकार हुई, सिर्फ़ु क़ौम जे ख़्यालात सां मुतफ़िक़ हुई ज़हनी तौर ते। अल्लाह तबारक व तआला उनखे बि सज़ा ॾेई छॾी, पैगंबर जे घरवारीअ खे कोन माफ़ कयईं। वरी होॾां फिरौन जी घरवारी बीबी आसिया जे ताबेदार थी पई त अल्लाह तबारक व तआला उनखे बि माफ़ी ॾेई करे क़ुर पाक जे अंदरि हुनजो तज़किरो बयानु करे छॾियो, जंहिंमां साबित थो थिए त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात वटि इंसान जा खपंदा अमल। हर कंहिंखे पंहिंजो अमल उते कमु ईंदो, जहिड़ा अमल हूंदसि ओड़ी अॻिते खे इज़त मिलंदसि। पर जेकर अमल नथो करे ऐं चवे थो त मूंखे सहारो आहे अबे अम्मा जो ऐं मूंखे सहारो आहे मुंहिंजे पीउ चाचे ॾाॾे ख़ानदान जो, उन्हनि जे करे मूंखे दुनिया में मिले थी इज़त त आख़िरत में बि मिलंदी, क़ुर पाक जे हिन आयतुनि सेखारे छॾियो त इहा भुल अथसि। दुनिया जा माण्हू ग़लति इन ॻाल्हि खे वठी करे थोरे वक़्त लाइ तोखे छॾे सघनि था। अल्लाह से फरमाए थो मां कोन छॾींदुसि, मतां पीउ ॾाॾे जे करे उमेदु रखी अची त मूंखे माफ़ी मिलंदी। हा उते माफ़ी ॾींदुसि, उते माफ़ी ॾींदुसि जंहिंजो बच्चो क़ुर जो हाफ़िज़ हूंदो। उते फरमायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हुनजे पीउ माउ खे सोनो ताज पाराईंदुसि। जंहिंजो बच्चो
क़ुरान जो हाफ़िज़ हूंदो। क़ुरान पाक जी हिकिड़ी एॾी वॾी दौलत आहे जंहिंखे अलाह तबारक व तआला नसीब कई, उनजे करे उन्हनि सां कसु खाईंदो। पर सचो ई आहे, अहिड़नि घराणनि खे अलाह तबारक व तआला अहिड़नि घराणनि जा बचड़ा क़ुरान जा हाफ़िज़ बनाईंदो आहे जंहिंजे घर वारनि खे उथंदे खां ई इन कम लाइ चूंडींदो आहे। वरी बेनियाज़ बि एॾो आहे, चङनि भलनि खे ईअं भिटकारे थाॿो ॾेई छॾे, धिकारे बि छॾींदो आहे। एॾो बेनियाज़ आहे, कंहिंजी बि परवाह कोन अथसि। चङनि भलनि बुज़ुर्गनि जो औलाद जेकॾहिं नाफ़रमानी में धिके छॾे त बि उनजी मर्ज़ी, पर ईअं सादड़नि, अबोजनि, ग़रीबनि, मज़दूरनि, जाहिलनि वीचारनि, बेख़बरनि जो औलाद जेकॾहिं आलिम सालिह करे छॾे त बि उनजी मर्ज़ी। इहा चूंड बि रब तबारक व तआला जे ज़ात जी आहे, जंहिंखे चूंडे, जंहिंजे लाइ चूंडे। बसि ख़ुलासो इहो थो निकिरे त बंदो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जो ताबेदार हुजे। कोताही थी पवे, थींदसि ज़रूरु, थी पवे त फौरन माफ़ी वठे, ॿियो को रस्तो ई कोन्हसि। माफ़ी वठंदो त बि रब जी रज़ा मिलंदसि। जे रब जे हुक्मनि जी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे इताअत में जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारींदो त बि अल्लाह तबारक व तआला जी रज़ा शामिल हाल हूंदसि। अल्लाह पाक तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल